गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग बाबा। बाबा तव्हां सुबुह सुबुह मुंहिंजे कमरे में ख़ैरियत आहे? हाँ बस पुट, सोचुम त अॼु तुंहिंजे कमरे में वेही तोसां ॻाल्हियूं कजनि। तूं त पंहिंजे घर में बि अॼुकल्ह महिमान जीअं थी रही। ईअं थी सघे थो बाबा? लफ़्ज़ बेचैनी जा पहिराण आहिनि ऐं हंध में थधियुनि चादरुनि जीअं ऐं चादरुनि में पियल गुंजनि जीअं, उन्हनि विहाणनि जीअं जिन में पिरीअ जे वारनि जी ख़ुशबू रहे थी ऐं अखियुनि जे खणण ऐं झुकण जीअं। वाह, लॻे थो त मुंहिंजी धीअ राणी एहसासनि खे पोइण सिखी वरितो आहे। ईअं न बाबा इट्स नॉट फेयर, ही मुंहिंजी पर्सनल फीलिंग्स आहिनि। बिल्कुलु बि न। ये फीलिंग्स जॾहिं अखर बणिजी पननि जे गलड़नि ते अचनि थियूं तॾहिं उहे ॿियनि जी अमानत बणिजी वञनि थियूं। पुट, हाणे तूं पाण पंहिंजे आवाज़ में ॿुधाए, मां ॿुधणु चाहींदुसि। बाबा इट्स नॉट फेयर, मां कोन ॿुधाईंदसि। इहो पॉसिबल ई न आहे पुट त हिकु अदीब ऐं कहाणीकार जी धीउ शाइरी करे ऐं पंहिंजे पीउ खे न ॿुधाए। लफ़्ज़ जेके तूं चांडोकीअ जे पोतीअ में हिकु कुंड सां ॿधी मूंखे ॾिना, जिन में शाम जहिड़नि चूड़ियुनि जो ज़िक्र आहे ऐं हिकिड़ी टुटल चूड़ीअ सां यूक्लिप्स ते प्यार पंहिंजे खे लिखण जो ज़िक्र आहे। मुंहिंजे ज़हन जे आगुर में सभई लफ़्ज़ तड़पनि था। से सभई ॻाल्हियूं सिज जा हथ बणिजी मुंहिंजे वजूद जी मिटीअ खे हिकु थांव जीअं ठाहिनि था ऐं पोइ तुंहिंजे सभिनी लफ़्ज़नि खे ईअं ई भायां ॼण मुंहिंजे प्यार जो कद तुंहिंजे चाहण जे साम्हूं हिकु नुक़्ते जीअं आहे जेको तुंहिंजे ई कंहिं लिखियल लफ़्ज़ मां रहिजी वियो आहे। वाह, छा त ख़्यालु आहे। सच पुछी त मूंखे हींअर साड़ पियो थिए त मां शाइर छो न थियुसि। बाबा टीज़ पिया कयो, ईअं न। भला पंहिंजे पापा खे न ॿुधाईंदीअं त इहे एहसास कंहिंजे लाइ आहिनि? बाबा अहिड़ो कुझु बि न आहे, बिलीव मी। ओके पुट, जे ईअं आहे त बहितर आहे। ॾिस अर्शिला पुट, तूं मुंहिंजी लाइक़ ऐं ज़हीन थी आहे। मां कॾहिं तोसां अहिड़ो वर्ताउ नाहे कयो ऐं मां रवा जी पीउ वांगुरु कॾहिं अहिड़ो वर्ताउ कंदुसि बि कोन। पुट, तुंहिंजी कुझु ॻाल्हियुनि मां तुंहिंजी मामा ख़ुशि न आहे, सो प्लीज़ इन लाइ पाण खे रीविज़िट कर। बाबा इन ॻाल्हि खे ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मां सम्झां थी। पुट, तो पंहिंजी मम्मा सां तकलीफ़ ॾींदड़ हिकु अहिड़ो जुमिलो ॻाल्हायो आहे जंहिंजे करे मां मजबूर थी अॼु तोसां मां हिते सिधो सिधो ॻाल्हाइण आयो आहियां। पुट, आई एम सॉरी बाबा, मूंखे त अहिड़ो कुझु बि यादि न आहे बाबा। ऐं तव्हांखे त ख़बर आहे मम्मा हरू भरू सेंसिटिव थी वेंदी आहे। पुट, छो न थिए सेंसिटिव? उहो तुंहिंजी माउ आहे। उहो नथी चाहे त तव्हां को अहिड़ो क़दम खणो जंहिंजे करे असांखे कंधु झुकाइणो पवे। पर बाबा, छा असां पंहिंजो बुरो भलो नथा सम्झूं? असांखे पंहिंजी फैमिली जे स्टेटस जो एहसासु न आहे? ख़ैर, इन मामले खे मां सम्झां थो। राति पूरी फैमिली डिनर ते वेही इन नंढनि नंढनि मामलनि खे हल करण जी कोशिशि कयूं था। पुट, घरनि ऐं फर्दनि में इहे नंढियूं नंढियूं विछोटियूं नुक़सान ॾींदड़ हुजनि थियूं। ईअं आहे न? ओके बाबा, दैट्स बेटर। पुट, मां चाहियां थो त जेको तव्हां पंहिंजे मम्मा सां रवैयो रखियो आहे उनजी सॉरी करे वठो। इहो वधीक बहितर आहे। छो त पुट, जॾहिं दिलियूं खटियूं थी वेंदियूं आहिनि न त ज़िंदगी मज़ो विञाए वेहंदी आहे।
जी बाबा, मां मम्मा सां ॻाल्हायां थी, तव्हां परेशान न थियो। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।